आऊं चवां थो हिन टिनि दोस्तनि खे, साईं चांद साहब, बिरोई साहब, साईं तफ़सील साहब ॿुधायो ऐं साईं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में 90,000 एकड़ ज़मीन साईं त हुनखे कानूनी ॾेई वियो आहे। जो साईं तव्हां इहा जांच डिप्टी कमिश्नर जी इन में रखो त जिन माण्हुनि वेकिरो कई आहे उन्हनि जी लिस्ट ॾियो, जिन माण्हुनि वेकिरो कई आहे उन्हनि जी लिस्ट ॾियो, छा उहे जीनियन आहिनि या नकुली आहिनि। इहे सॼी जा सॼी बदमाशी जेका आहे उहा डिप्टी कमिश्नर जी आहे। ॾिनी आहे ईअं न, तव्हां चओ था तव्हां ईअं को चओ ॾियो नाला ॾियो, जेकॾहिं उहे ज़मीनूं न आहिनि। साईं वकील साहिबु आहे, हिकिड़ी सिधी सही ॻाल्हि आहे, पहिरीं त असांखे रिकार्ड नथो ॾिए त जहिड़ो ई न आहे चोरी असांजी डिप्टी कमिश्नर हया टाउन जेका बेहया टाउन आहे उहा एॾी मज़बूत कोन्हे। उस्मानिया वारो बि वेठो आहे, गपूर हुन जे विच में वेठो आहे, जेको मुड़ुसु माण्हू वेठो आहे। जॾहिं रखी वञे त असांखे लिस्ट ॾिनी, जिन माण्हू वेकिरो कयो ज़मीन पैसा अथव न कानून थो त जॾहिं त लीज़ बंदि आहे। साईं चए थो त सिंध पर पाकिस्तान में लीज़ बंदि आहे त लीज़ूं बंदि करे ऐं बाक़ी टकनि मूंखे ठॻीअ जे तिला पंहिंजा माण्हू पेश करे ऐं हिन असांखे सिंध माण्हू खे वेकिरो कयो पियो वञे न, इहा ॻाल्हि असांखे क़बूल आहे। उहा ज़ाहिर कयो त माण्हू कहिड़ो वेकिरो कयो आहे, असां उन्हनि ते प्रेशर डेवलप कंदासीं। सुभाणे ईमानदारी सां सचाई सां बहिरिया टाउन हिकिड़ी त भई मलेर में जेके सुप्रीम कोर्ट पैसा वठी इख्तियार करे छॾियो, बाक़ी पंहिंजी जान ज़िले जी जेकी ज़मीन आहे जे ईमानदारी सां पंहिंजी मज़बूत थी बीह रहियो। हिकिड़ो धरणो मुलाकात एहतियात, हिकिड़ो सरी, हिकिड़ो बोर्ड, 3 महीने खां पोइ मुल्क रियाज़ जान ज़िले में पहुतो ई हो। इहा माना हिकिड़ी ईमानदारी दावा जी ॻाल्हि। पर्टिकुलर जेको आहे उहो नालो बि असां इस्तेमालु करियूं था, नो डाउट त उहो लैंड ग्रैपिंग उन पर्टिकुलर माण्हू कई आहे, लेकिन जंहिं बि ज़मीन ते जेको बि क़ाबिज़ थियो आहे, केर बि कंहिं बि ज़मीन वालार कयो आहे, ही शुड बी कंसिडर करियो। एग्जैक्टली सही, मतिलबु जेको बि वालार करे वॉट एवर, अगरि आऊं बि कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करियां थो त आऊं मूं ते बि क्रिटिसिज़म थियणु घुरिजे।